Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अरे बेटा मच्छी पकड़ी लो झाटा बता लगन से अरे ये मोटर बात में क्यों हो जाए बाहुली चाचे कल्लू जे बात में मोटर लगल हाले छ उदा नवा आवाज पे कढ जो वाह दिल पे ते वे बुधा तव्हां हिन सां गॾु कीअं रहंदा हूंदो एॾी आवाज़ में असांखे त हेर पइजी वई आहे पर ॿुध तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे भंग पोखण जी हुकूमत इजाज़त ॾिनी आहे छा ओहो ख़ुशि न थी त हुकूमत तव्हां जहिड़े मवालिन जे लाइ भंग थी पोखराए पर इहा भंग दवाउनि जे कम ईंदी ऐं जेकॾहिं तूं शादी खां पोइ भंग पीती त मूंसां न ॻाल्हाइजांइ चरी पावली जे मूं भंग छॾी न त पोइ मां मवाली ते रहंदो ई कोन ऐं मवालीअ खां सवाइ माण्हू मूंखे ॾिसण ई पसंदि कोन था कनि अब ईअं न हू ॾिस सभु ईअं था चवनि हा मवाली सच थो चए अलाए मूं त कोन ॿुधो अहिड़ियूं ॻाल्हियूं तोखे ॿुधण में न ईंदियूं इहे दिलि जूं ॻाल्हियूं न इहे दिलि वारा सम्झंदा तूं बि आहीं पर हिनमहिल सम्झ में नथी अचे न तूं मूंखे उहो ख़ुशख़बरी ॿुधा जेकी चईं पई हा ख़ुशख़बरी इहा थी तो न बाबा खे मासी हाकी खां बचायो हो इन मसइले खां पोइ बाबा उथंदे वेंदे तुंहिंजी तारीफ़ करे थकिजे ई नथो तूं छा थी चाहीं त पिणे मुंहिंजी तारीफ़ न करे छॾीसि मस त जिन लठो अथसि ॾींहं राति मुंहिंजी तारीफ़ करे उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण पोइ मुंहिंजो मतिलबु आहे ईअं चवे हल मवाली अच मवाली वञ मवाली वेह मवाली पोइ आहे मज़ो न ऐं बाबो थी पियो न त कमु रहंदो हल त ॿाहिरि हल हल अरे मवाली आयो हुई छा हा हींअर हाणे ताज़ो पहुतुसि पर ॿुध अरे चोरा कीअं आयो हुई चाचा मां इहो पुछण आयो त सूबेदार वारी ज़ाल जेकी आहे मच्छी हाकी इन को वरी मछालो त खड़ो कोन कयो आहे न अबा तो अहिड़ी कयसि खुदा करे पंहिंजो घर बि लथो हुजेसि अबा घर में का छोकिरी आहे हा बाबा मां हा अबा मवाली खे चाह त प्यार हा बाबा मां ठाहे थी अचां चाचा कल्लू चांहि बि प्यारी थो छा हा इहे तुंहिंजा थोरा मां खंडे वारे बुक ते लिखंदुसि पर बिस्कुट कोन खाराईंदुसि ऐं कोन्हनि खे हल तव्हांजी मर्ज़ी माना हूअं छगिरी चाह पीअंदो आहियां पर अॼु छड़ी पीअणी पवंदी पर सलेमानी चाह अथई खीर कोन्हे वटि पुट मिठल असां तुंहिंजे सिर जे करे झुकूं था हली त सेठाणी खे हथ ॿधूं पेरे पऊं त चिलकड़ीअ जो संग मुंहिंजो पुट काॾे हाँ मां मासी सेठाणी ते हलणो पवंदो न्याणियूं मेड़ करे वठी था हलूंसि न्याणियूं अरे न्याणियूं किथां आणी ते मेड़ करे हलूं ओ बाबल ही अम्मा जो वेठी आहे हीअ बि त न्याणी आहे न अहिड़ी न्याणी आहे न्याणी कोन थी वॾो बाबा न्याण ये सम्झ त थुल्हनि पावल खटोलो अथई खटोलो जिथे रखीस उते विछाइजी वञे अड़े अती सेठाणी हेड़नि मेड़नि खे मुश्किल मञे वाई त सोली कढ मुआ पंजारी जा गन छो न मञी थी मां पंहिंजे सिकील जे पुट खां पोती बि लाइ पेरनि ते रखंदीमांसि जेकॾहिं अञा बि न मञी न त चार चङा वठी वेंदीमांसि कीअं पुट हा वाह कोशिश कामयाबी जी कुंजी आहे ए बाबल वलू जो बूथा जा पाणी पीअण वारी कुंजी आहे उॾामती अॼु उॾामती हीअं परड़ा हणंदी परड़ा चरियो थियो छा बाबल अॻियां बि सेठाणी आहे सेठाणी सिर ॾींदी पर सुर कोन ॾींदी हा उस्ताद विलायती शैतान ॿी ख़बर ॿुधी अथव वरी कहिड़ी बाबा बाक़ी आयो कहिड़े जहान में अदा वॾा तो मां ॿुधाए जान छॾाईंसि न इहे गुज़ार तूं छो पंहिंजीसि अदा नंढा सेठ धनुअ टोनीअ खे ॻोठां कढी छॾियो अथई हाँ पोइ छा बाबा 2 लखनि वारी शादी ॾियण वारो केरु आहे ई कोन पोइ केरु असांखे छा कंदो हलो त वापसि हलूं इहो टोनी सभु सचियूं करे वियो हुजे त पोइ ओ उस्ताद विलायती शैतान हा शागिर्द ना फरमान टोनी कच्चो खिलाड़ी न आहे जेकॾहिं कुझु ॿुधाए बि वियो हूंदो न त असां वटि शैतानी दिमाग़ आहे मुंहुं ॾेई वेंदासीं तव्हां मुंहिंजा शागिर्द थी ऐं एॾी रिस्क खणो था मां त तव्हांजो उस्ताद आहियां डीज़ल ते
मां तव्हांखे मिठाई वारे ऐं माण्हुनि खे ख़र्चुनि वारे मामले में आज़ाद कराईंदुसि। इते रखीसि मिलाए ताड़ो डीज़ल ते। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुंहिंजी थियण वारी ससु साहिबा। वालेकुम सलाम रखाए निड़िय ते कात हाणे खुदा हाफ़िज़। आयो हींअर ई खुदा हाफ़िज़। छा तोखे मां बीहण ॾींदसि न कजो पको आहियां, का वॾी ॻाल्हि कान्हे, मां पाणे वेही थो। मां तोखे चयो त बे मासी सेठानी तो हींअर जो चयो त मां तोखे बीहण कोन ॾींदसि। मां थी चवां ॿाहिरि निकिरो हितां ॿाहिरि। ईअं न कर मासी सेठानी, मां तो वटि न्याणी मेड़ खणी आयो आहियां। न्याणियूं किथे न्याणी? न्याणी नंबर 1 हाज़िर थिए। अचो अचो अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाणे इहा बि न्याणी आहे। सतम समारे हेठि दे वञी पेर रखियो अथई अञा न्याणी। मासी सेठानी तूं बि औरत आहीं, जिथे वेंदी आहीं त न्याणी सॾु बीहे न। मासी सेठानी ॿी न्याणी बि वठी आयो आहियां। हाज़िर करेसि। न्याणी नंबर 2 हाज़िर थिए। अभी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, अभी पाणीअ में। सेठियाणी सेठियाणी तू आई सेठियाणी, मां आहियां तुंहिंजी न्याणी। हिन हुन सां फॾा थी करी सेठियाणी ख़ैर त आहे न, असां फ़क़ीरनि जी बदुआ न खण। बस हाणे बस इहो तो सेठियाणीअ जो शान बयान कयो या गिला कयई? ऐं मिठल ॻाल्हि त ॿुध, इहा न्याणी आहे। मासी सेठानी ॿुधो कोन अथई, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार। हाणे सस्ती न्याणी अहिड़ी न मिलंदी, ॿियो कहिड़ी मिलंदी? ओ थी सेठानी, मां पंहिंजी ऐं वलू जी ग़लतियुनि जी तोखां माफ़ी थी घुरां। तूं मूंखे पंहिंजी चिलकड़ीअ जो संग मिठल जे लाइ ॾे न। ॻाल्हि ॿुधो, हरू भरू न मुंहिंजो न पंहिंजो वक़्तु बर्बाद कयो। जेसी ताईं अदो वलू मूंखे मिल्कियत जो हिसाब न ॾींदो, तेसी ताईं मिठल ऐं चिलकड़ीअ जी शादी कोन थींदी, कोन थींदी, कोन थींदी। अहिड़ी बुधुक तुंहिंजो टाका। ओ मासी सेठानी अहिड़ी पत्थर दिलि न थी। मां इंसान आहियां, का माकड़ न आहियां जो जबलनि जी मिटी चटे चटे अंदरि पत्थर बणाया अथनि। इंसान आहियां, इंसानियत सां ॻाल्हाए, इंसानियत जी ॻाल्हि कर। सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। ॿुधी छॾ ओ सेठियाणी, असां ॿिन्ही न्याणी जे हथनि खे ॾिस। कहिड़ी ॻाल्हि ॿुधो कज़ुले, मुंहिंजा हथ तव्हांजे हथनि खां 100 दफ़ा भला आहिनि। तो त हिननि हथनि सां मां कंहिंसां उचायो कोन्हे। तंहिंखां पोइ तुंहिंजे हथनि खां वधीक मूंखे मेहनती लॻल। जेसी ताईं खाधल मिल्कियत जो फ़ैसिलो न ॾींदो वलू, तेसी ताईं इन शादीअ जो नालो ई न खणो, कोन थींदी। सेठियाणी अॼु तुंहिंजी ज़िद खे ॾिसी मूंखे पक थी वई त तूं वलूअ जी सॻी भेण आहीं। सेठियाणी तूं बि सेठियाणी, पर तूं मूंखे नथी सुञाणी। मां बि कज़ी आहियां, कज़ी। मां माई आहियां थोरी ॾुखिया स्टाइल जी, यादि रखजांइ। मिठल तूं थींदे ज़रूर घोट, उहो बि चिलकड़ीअ जो। उथदा सां हलो, ॾिसां त कीअं नथी असांखे संग ॾे चिलकड़ीअ जो। पाणे थी मां वठांसि। हटो न्याणी। ॾिसां हाणे ॾिसां त वलू पंहिंजे मिठल जे लाइ छा थो करे पियो। सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि कोन ॾींदी। हा, जे सुर में आयो त दर टपजो, जे सुर में न थियो त हेॾे पेर न पाइजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चङो थियो तव्हां हो, सलाम जो जवाब न ॾिनो, बेइज्जती वॾी थी हा डीज़ल ते। वेहो, अचो वेहो। ये तो कुर्सी खणी हो। इहा थी असांजी इज़त, कुर्सियूं ई खणी विया। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान। उस्ताद विलायती वो भी इज्जत अचणी वञणी शइ आहे, बेइज्जती बरक़रार रही। पर हींअर बुक हुजे न त बेइज्जती लिखंदा वञूं, हीअ असांजी काई बेइज्जती थी आहे। अरे हिते रहणो आहे त फ़िलहाल सहणो आहे डीज़ल ते। हेलो सुतली साहब, और समय जल्दी पहुंची वञो होटल ते। यार लालण हाणे त यार मुंहिंजो कमु ठाह। कहिड़ो कमु? जेको अॻु में कोन ठाहिण जे बदिरां अध में ठाहे छॾियो हुई। अरे कहिड़ो ठाणे जे बदिरां अध में ठाहे छॾियो, ॿुधाई चवंदो। इहो बावली ऐं मुंहुं वारो कमु। बावली तो वारो कमु।
कहिड़ो कमु? अरे गुरु मच्छरा न हाणे इन मुक मथे वारी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तूं ऐं मां पाण में छा आहियूं? दोस्त न न, दोस्तीअ खां बि मथे मथे। वो भाइर ऐं हाणे छा थियण वारा आहियूं? हा तूं तक़रीबन 43 जो 45 जो हूंदे, मां या 39 जो, त थोरो फ़र्क़ु आहे न। मेरे नथो चवाई निभागा। बाक़ी अरे मुंहिंजी लाली सां शादी थियल आहे। मां वरी कहिड़ो तो वरी थो परणाया? पूरी ॻाल्हि ॿुधाई। मुंहिंजी शादी लाली सां थियल आहे, तुंहिंजी शादी पावरी सां थींदी, पोइ तूं ऐं मां पाण में छा थींदासीं? तूं मां ॿई छा थींदासीं? खंडू? न यार ईअं हू त चवंदा आहिनि। अरे हा ॿई सांड्रू सांड्रा, हा ॿुथ ते बि न सांड्रनि जहिड़ा आहिनि। अड़े संढू संढू, ओ यो 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 इहो हमरान खां मूं ॿुधो पर दिमाग़ में न पियो अचे। ॿई संढू माना त तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो हुई न। पोइ हरू भरू ॻाल्हि के फेरा इंगड़े विंगड़े जिलेबी आहे पुट। तूं चाचे कल्लूअ खां मूंखे संग वठी तकिड़ो जान छॾा त मां, ऐं तूं तकड़ा तकड़ा सांड्रा संढू थियूं, इहे जेके तो सहेल चयो हो। आख़िर तूं हुनजे घर जो न्याणो ही, उहा न्याणी तूं न्याणो, सॼे घर जो ॿार तुंहिंजे मथां आहे। शाबाश आहे, सही तो अल्लाह। बस बस मां ॻाल्हि खे सम्झी वियो आहियां। मां चाची मासी सुरीली ऐं चाचे कल्लूअ जो मूड ॾिसी तुंहिंजे शादी जी ॻाल्हि छेड़ी थो। अरे मुंहिंजो भलो यार, मुंहिंजो मिठड़ो यार, जॾहिं इहो बूथो ते करे अरे पोइ मुंहुं बि नथा धो महीनो महीनो। अरे मुंहिंजे बूथ ते सैनिटाइज़र लॻल आहे, उहो हथनि करणबो आहे। पुलिस पुलिस का न डिॼ, असां पाण खे ॿधाईंदासीं। पुलिस खे ॾिस हली अचे। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर चुनो पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न करे। जेके जिथे वेठा आहियो उते ई वेठा हुजो। बिठा किथे न, हे त वेठा आहिनि। ईअं ई वेठा हूंदा त पोइ गिरफ़्तारी किथे ईंदा? अरे मोहन त इहो ई चयो न, उथो ऐं पंहिंजी गिरफ़्तारी ॾियो। साहब सुतली, असां वेठे ई तव्हांजे इंतज़ार में हूं। हा त असांखे ॿधो, तोखे ख़बर कान्हे न मुंहिंजा कंहिंसां वास्ता आहिनि। मतलब त असां तव्हांखे गिरफ़्तार नथा कयूं, तव्हां पंहिंजी गिरफ़्तारी पाण पेश था कयो। जी जी सूतली साहब, लखनि करोड़ जा केस था हल कयूं, चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। ठीकु आहे, फ़िलहाल तव्हांखे गिरफ़्तार न कंदासीं। फ़िलहाल वञो भॼो, पोइ तव्हांखे गिरफ़्तार कंदासीं, ॻोल्हींदासीं ऐं छॾींदासीं। शागिर्द चए थो हलो त भला हलो। काॾे था वञो वरी तव्हां? अरे तुंहिंजो साहब थो चवे त तव्हां वञो, पोइ तव्हांखे ॻोल्हींदासीं। ओॾा इहो कमु अॻ में बि कयोसीं, पोइ छा थियो? पाण ई पुछड़ा थियासीं, मथां हथ आया आहिनि। हथ नथा छॾींदासीं त पोइ सेठ धनुअ सां ॾाढी कंदो। तव्हां छा था चओ विलायती साहिब? असां छा चवंदासीं सूतली साहब, ॿधी हलो न डीज़ल ते। ठीकु आहे, वठी हलो हिननि खे थाणे ते। घाणे ते वॾा छो तेल कढाईंदे छा? अरे घाणे ते न, पर हा थाणे ते बि न। थाणे ते बि न, भाई किथे मुका में ॼाणे माराईंदो छा? न, तव्हांखे डायरेक्ट सेठ धनु धोबी जी ओताक ते वठी था हलूं, उहो ॿुधाईंदो तव्हांजी भाॼी रधणी आहे या तव्हांजो आचार विझणो आहे। सिपाही ॿुधण घोड़ा ओॾा घोड़ा किथां आया? चयो मां गाॾी वठो, हाणे घोड़ा किथां ईंदा आहिनि? अरे घोड़ा नथो चवां, ॿोड़ा। हिननि खे सेठ धनु वारी ओताक ते वठी हले। आस्ते ॻाल्हि, ॿोड़ो न आहियां, ॿुधां थो। हलो हेॾा धनु वारी ओताक असांखे ॾिठल अॻियां थी त हलूं न। हा ए बंदा ॾेई वञ नाले अल्लाह। चङी तरह काबू करे ॿधो न, मथां भॼी वञनि। हा टिनी हथ ॿध, पेर बि ॿधी न पर पेर न ॿधी न। साहब तव्हांजो सिपाही हुन टिनिनि खे वठी वियो, तव्हां हिते बीह छा था कयो? ख़बर आहे लू के वणे न वणे विचां के रहो ज़रूर खड़े। चला सिर ॾियाए, घर घुरी त घर ॾियाए। अॼु जी फबायल मिल्कियत मूंखां न घुरो। हलेड़ी बंदूक तुंहिंजो टका, जूस पीअण जी लालच में रत चूसण वारा बाबा। ईअं न कर बाबल, ईअं न कर। हू बि तूं हिन मिल्कियत जो कंदे छा? हाणे बि तुंहिंजी अन करी वई आहे, एक्सपायरी तारीख़ अची वई आहे। अरे मरणो त हर कंहिंखे आहे, पर अधी सेठाणीअ खे मां पंहिंजी मिल्कियत वापसि करे मां वक़्त खां अॻु एक्सपायर माना मरणु नथो चाहियां। अबा सच्ची चयो थाने त सॻो हूंदो आहे, वेबो हूंदा, कॾहिं बि वेबो सॻे जहिड़ो कोन थींदो। ॾिनी न किननि रंडनि वारो ढीक, कहिड़े सॻे जी ॻाल्हि थी करी?
जेको हिन जे ॼमण खां पहिरीं प्यालो करे। तूं सम्झी कान थी सम्झी। इन अधी सेठियाणी जी मिल्कियत ते मुंहिंजो बि बराबर जो हिसो आहे, बराबर जो हिसो। हा हू बि बाबल आहे धनुअ जी मिल्कियत जो तूं पाण खे वारिस सॾाईंदो ई ईअं न। अब्बा तूं छॾ हिन खे, भलो तूं मूंखे इहो ॿुधा त तूं हिन मुंहिंजे मिठल जो कुझु कंदे या न कंदे? सभु कुझु कंदुसि, नचंदुसि, कुॾंदुसि, टपा ॾींदुसि, खारकू विराईंदुसि, पताशा विराईंदुसि, पर अधीअ जी मिल्कियत वापसि कोन कंदुसि। बसि ॻाल्हि फाइनल थी वई। अब्बा समा मां पाण खे बिजली में ॾियण थो चाहियां, मां ख़ुदकुशी करण थो चाहियां। बसि मूंखे रुॻो इहो ॿुधायो त लाइट केॾी महिल वेंदी आहे। ओह मुंहिंजो मतिलबु आहे त लाइट केॾी महिल ईंदी आहे। न मुंहिंजा अब्बा न मुंहिंजा बचड़ा, मां तुंहिंजी मां वेठी आहियां न, तूं छो परेशान थियो? हींअर शायदि हले थी पई, ॾिस वञी हथु त जान छॾाए मुंहिंजी बि पंहिंजी बि। भलो तूं आख़िर ज़िद तो लही छो नथो? चवंदा आहिनि न त पंहिंजनि जी ख़्वाहिश जे ख़ातिर पंहिंजी ख़ुशीअ खे घुटो ॾिबो आहे। अच त मां बि तोखे घुटो ॾियां। मां पंहिंजी ख़ुशीअ खे थो घुटो ॾियां, घुटो। परेशान वारी असीं। मिठल तूं छॾ न ॻाल्हि खे पुट, मां तुंहिंजी मां वेठी आहियां न। छॾी आहे न मूंखे त ॾिसां सा हिन घोड़ बूथे ते मूंखे वॾी बाहि आहे। अड़े छोकिरी मूं ॾिठी आहे यतीम, न अमीरा मूं भला संग ॾिठा, पर नो सदाई नो। पर हिन खे खपे अज़दहा भला वारी थी वई आहे चिलकणी। इन जो मतिलबु त तूं सेठियाणीअ सां सुर न कंदे? हा तो हिननि खे सही सलामत छो आंदो आहे? हिननि खे हाफ फ्राई करी। हाँ सेठ साहब हाफ फ्राई छा? अॼु सुकोन था कहिड़ी हालत कई तमान, बुत ते कपिड़ा बि कोन छॾिया तमान, इहे बि न छॾिया न, पर ॻोठ में पर्दो कराइणो पए। सेठ साहब हाफ फ्राई कयो या फुल फ्राई, असां वारो गोश्त तव्हांजे खाइण खां ॻरो आहे। सेठ साहब असां वारो गोश्त होटलुनि ते ऐं कबाब वारनि वटि हलंदो आहे। उस्ताद विलायती हाफ ऐं फुल मतिलबु मथे। सेठ साहब ईअं न कजो, असांजो ॾोह कहिड़ो आहे ॾोह त ॿुधायो न। सेठ साहब ॿुधो था न, चवनि था त असांजो ॾोह कहिड़ो आहे, बाक़ी सेठ धनु जो ॾोह आहे। हाँ सुतली जज़्बाती न थी। अरे सिधो थी बि होॾां मुंहिंजा पैसा चोरी थिया, हेॾां तव्हां अमीर बणिजी पेंटू शर्टू पाए हिन ॻोठ में आयो। न हा ऐं वरी न सेठ सां तव्हांजी चोरी न कई आहे, खणू आहे त ज़रूरु मथे ते खणू आहे न। बाक़ी किरोना में या ट्रक आई, ग़रीबनि खे सामान पिया ॾियनि, उतां सां सामान चोरायो, अलाए किथां आयो, अमेरिका मां को चीन मां, जंहिंमें पिस्ता बादाम कपिड़ा अलाए छा चांवर अटो अलाए छा असां उहो खपाए किरोड़पति थी वियासीं। उन मां कुझु ॾोकड़ खणी ईअं ॻोठनि में वेरायासीं, सखालत कईसीं। ॻाल्हि ॿुधो ईदन जुमन, ही सही थो चए? हाँ सेठ साहब। ईदन जुमन वात सां हा था चओ, कंध सां न था कयो, इहा कहिड़ी माजरा आहे? सेठ साहब माजरा न पर खाला हाजरा है। इन ॿिन्ही जी टाइमिंग आउट थी वई आहे। हाणे तव्हां ॾिसिजो, अरे तव्हां लूसी आहियो न। सेठ साहब तूं हिननि जे कंधनि जे कारनामनि खे छॾ। अड़े तव्हां इहो ॿुधायो त ले बिहारण लाइ तव्हां सामान विरायो, पोइ तव्हांजे साम्हूं कल्लू वारा असांजे हथनि जी मिठाई खाई बेहोश थी विया। असां सम्झो अलाए मिठाई में ज़हरो न छा, असां वठी भॻासीं। जॾहिं असांखे ख़बर पई त कल्लू वारा सही आहिनि त असां मोटी आयासीं। अरे हेॾे जेके इहे 5,000 माण्हुनि जे मुंहं ते पिया रखो, उहे किथां अथव? सेठ साहब उन्हनि ते ईद मुबारक लिखियल हो। ईद मुबारक? सेठ साईं नोटुनि जहिड़ा खोड़, इहा कहिड़ी ॻाल्हि था कयो? सेठ साहब जेके तव्हांजा नोट 5,000 वारा चोरी थी विया, उन्हनि जा नंबर तव्हांखे डीज़ल ते यादि आहिनि? हा इहो नोटनि मतिलबु तव्हांखे नंबर बि यादि कोन्हनि? ख़ामोश। अरे कोशिश कर लो सेठ धनु, कोशिश कर नोटनि जे नंबर यादि करण जा वारो कर। न यार सूतली कमाल था कयो, मूंखे त पंहिंजो मोबाइल जो नंबर बि यादि न पींदा, त इहो नोटनि जा नंबर मां किथां यादि कंदो? हाणे ॿुधायो त छा था चओ? विलायती तव्हांजो ॾोह साबित न थियो आहे, इन करे तव्हां टई हिन ॻोठ में मोहबत सां रही सघो था, बाक़ी फशरी कयव त पोइ घटि न थींदव। महिरबानी सेठ साहब। असांखे ख़बर ई सेठ धनु वटि असां बाइज़त बरी थी वेंदासीं। असांखे तो में उमेद ई। सेठ साहब
लखनि करोड़नि जा ॾोहारी पकतासीं न चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट रहंदो तव्हां हिननि खे छॾे ॾिनो खोली या न खोली फर्क़ु कोन थो पवे पर कन खोले ॿुध सुतली साहब इन्हनि टिनी ते कड़ी नज़र रखजांइ या पैसनि वारी चोरी इन्हनि वटां ई फाटंदी कड़ी नज़र न तूं रुगो कन रखजांइ नज़र लाइ सिपाहियुनि खे चइजांइ चाचा कल्लू ले कुछ घट कर सवा मां स्पीड पंजी 60 कर अरे रे मां 100 जी स्पीड में हाँ वो तो ठीक है चाचा कल्लू पर फुल स्पीड में हलंदे त किथे को टायर बस्ट थी वने टंग खयो विच झंग में बीठो हुजी न हिते त पंचर हणण वारो मोकल तुजो पंचर हणे माली अॼु कल्लूअ खे एतिरी कावड़ आहे जो हिकिड़े ई टायर ते हली सघे थो मां इन शैताननि जे टोले खे अॼु जो अॼु सबक सेखारींदुसि शैताननि जो टोलो ये वल्लू ऐं मिठल वारा छा न अड़े न साजू चाचू वारा हूंदा न बापा न पोइ बाक़ी कहिड़ा ईदन जुमन ऐं विलायती ये वॾा शैतान आहिनि चवां थो हिननि खे वॾो साचो ॾे मूंटा हथ खार सभता कनि मूंखे जे मौक़ो ॾी न त असुल भञी लाहियां पक हा चाचा पुड़ ते ॾिसंदे ॻाल्हि जीअं वधी वञे निभागा पोयां पेर करण ईंदा थी न पोयां पेर मुंहिंजो मतिलबु आहे त पोयां पेर करे भॼंदे त कोन चंड्रा चाचा कल्लू तुंहिंजी दुआ खपे जेकॾहिं मैदान छॾे भॼां न मूंखे गोबाटे जो पुत्री सम्झजांइ अच मुंहिंजे पोयां पुत्री सम्झां भला डिॼी छा वरी ब्रेक लॻी वई हल न जहिड़ो आहे त हलिया देरि छा थो करे हलियो ॿुधो मायो जॾहिं खां वठी मूंखे नौकिरी मिली आहे त तव्हां मूंखे परेशान थियो नज़र ॿियो त ख़बर या अदाकारी थियूं कयो या इहो चाहियो थियूं त मां हेठी कमाई ते हेरां हेठी कमाई मां सम्झी वियो हा मासी सिमली तव्हांखे सम्झाए छॾियो आहे त लालू जीअं घर में अचे त करमंडल जहिड़ो किनो बूथ करे हिते ई वेही रहे ऐं लालू खे परेशान कयो त घर जो ख़र्चु नथो हले हा हाणे मां रिश्वत थो वठां हा न हाँ ॻाल्हाई थो या गुड़ थो खपाई इन किने दिमाग़ में इहे ॻाल्हियूं तोखे किथां थियूं अचनि दिमाग़ में बू भरियल अथई छा मुंहिंजे दिमाग़ में बू भरियल आहे मां बि चवां त ढोर मूंखे ॾिसी रंभंदा छो आहिनि ओ पा लालू तुंहिंजो इहो फिज़ूल बेस अलाए केसि ताणी हलंदो तेसि ताणी तुंहिंजो सोरो अलाए छा करे वेंदो चाची मासी करे वेही रहंदो या वेही कंदो अदा लालू बाबा डंडो खणी ईदन जुमन ऐं विलायती खे मारण वियो आहे चाची मासी छुरी हिकिड़े धके सां ॿ शिकार थियनि छा सलाह तुंहिंजी हिक धके सां ॿ शिकार उहो कीअं चाचो कल्लू ईदन जुमन ऐं विलायती खे डंडा हणी मारे विझंदो हुननि टिनी शैताननि मां जान छुटी पवंदी इन खां पोइ चाचो कल्लू जेल हलियो वेंदो टीप अची वेंदसि थियो न हिकिड़े धके सां ॿ शिकार मासी चाची मासी अबा इहे न चओ कहिड़ो भाई आहे त मुंहिंजो मुड़ुसु न वञ पुट त कुझु करे न वेहे तव्हां को बि खुट कोन कयो मां चाचे कल्लूअ खे पुरछाणी पाणे वठी थो अचां पर थोरो अंदरो पंहिंजी सेटिंग चेंज कयो कल्लू खे वठण पियो वञे या सेटिंग करण पियो वञे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।